नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन सेनेट चूंड जे लाइ नामज़दगी कागज़ जमा करण जी तारीख़ में वाध करे छॾी है। इलेक्शन कमीशन तरफ़ां अॻु कयल ऐलान मूजिबि नामज़दगी कागज़ 12 ऐं 13 तारीख़ ते जमा कराइणा हुआ, पर हाणे इलेक्शन कमीशन ऐलान कयो त सेनेट चूंड जे लाइ नामज़दगी कागज़ 15 फरवरी ताईं जमा कराए सघजनि था। इलेक्शन कमीशन में नामज़द उम्मीदवारनि जी लिस्ट 16 फरवरी ते लगाई वेंदी। नामज़दगी कागज़नि जी जांच पड़ताल 17 ऐं 18 फरवरी ते थींदी, जॾहिं त नामज़दगी कागज़नि बाबति अपीलूं 20 फरवरी ताईं दाख़िल करे सघबियूं, जंहिंखां पोइ उम्मीदवार जी नज़रसानी थियल लिस्ट 24 फरवरी ते लगाई वेंदी। इलेक्शन कमीशन मूजिबि नामज़दगी कागज़ वापसि वठण जी आख़िरी तारीख़ 25 फरवरी हूंदी, जॾहिं त सेनेट चूंड जे लाइ पोलिंग 3 मार्च ते थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।